तिबी माहिरनि इंकशाफ कयो आहे त जवाननि में 6 क़िस्मनि जो कैंसर तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। इहो इंकशाफ अमेरिका में थींदड़ हिकु नई तिबी तहक़ीक़ में साम्हूं आयो आहे। हार्वर्ड मेडिकल स्कूल जी तहक़ीक़ में ॿुधायो वियो त घटि में घटि 5 मुल्कनि में कैंसर जे 6 क़िस्मनि जा केस वॾी उमिरि जे माण्हुनि बदिरां नौजवाननि में तेज़ी सां साम्हूं अची रहिया आहिनि। इन तहक़ीक़ में 2 वॾनि कैंसर डेटाबेस जी डेटा जो तज्ज़ियो कयो वियो त जीअं ख़बर पइजी सघे त 50 सालनि खां घटि उमिरि जे माण्हुनि में कैंसर जे केसनि में केतिरी वाधी आहे। तहक़ीक़ में दरियाफ़्त थियो आहे त हाणे बि कंहिं हद ताईं कैंसर जी सुञाणप जवान ऐं विचोली उमिरि जे माण्हुनि में घटि हूंदी आहे, पर केतिरा ई अहिड़ा क़िस्म आहिनि जिन जी पखेड़ तेज़ी सां थी रही आहे। तहक़ीक़ में दरियाफ़्त कयो वियो त 2000 खां 2017 दौरान घटि में घटि 10 मुल्कनि में 50 सालनि खां घटि उमिरि जे माण्हुनि में कैंसर जे 13 क़िस्मनि जे केस साम्हूं आया आहिनि। इन्हनि मां 6 क़िस्मनि आंड्रनि, लबलबे, मसाने, गुर्दनि, रत ऐं सर्विकल कैंसर जा केस 5 मुल्कनि में वॾी उमिरि जे माण्हुनि जे भेट में नौजवाननि माण्हुनि में तेज़ी सां साम्हूं अची रहिया आहिनि। माहिरनि मूजिबि इन हवाले सां वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, पर नतीजनि सां आलमी सतह ते कैंसर जी पखेड़ जी शरह में ॻणती जो की वाध जो इशारो मिले थो। हिननि चयो त जवान माण्हुनि में कैंसर जी पखेड़ जो हिकु वॾो कारण थोल आहे, जॾहिं त गैर मयारी ग़िज़ा ऐं जिस्मानी सरगर्मियुनि खां परे रहण बि शामिल आहे। हिन तहक़ीक़ जा नतीजा जर्नल मिलिट्री मेडिकल रिसर्च में छपिया आहिनि।